दोस्तों अस्सलाम वालेकुम। मां हुसन अब्बास आहियां। मूंते हिकिड़ो इल्ज़ाम आहे मुंहिंजे दोस्तनि जो, कुझु औरतुनि जो, औरतुनि जे मामले में इंतहाई सख़्तगीर आहियां ऐं औरत जे आज़ादीअ जो वॾे में वॾो मुखालिफ़ ऐं दुश्मन आहियां। जॾहिं न औरतुनि जे बाबति सख़्तगीर आहियां, न ई औरतुनि जे आज़ादीअ जो मुखालिफ़ आहियां। पर पाण दुनिया जी ॻाल्हि, भले दुनिया सां ॻंढियल हुजूं, पर उन बावजूद बि मां दुनिया जी ॻाल्हि न कंदुसि ऐं सिर्फ़ु सिंध जो समाज, जिते मर्द आज़ादु कोन्हे को, जिते मर्द ई ग़ुलामीअ जी बदतरीन हालतुनि में रहे थो, उते सिंध जी औरत जी आज़ादी जो तसवर करण बि ख़ामख़्याली आहे। उते छो थो चयो वञे त औरत आज़ादु आहे, औरत आज़ादु न आहे। जिते मर्द आज़ादु न आहे उते औरत आज़ादु कीअं हूंदी? ऐं औरत जेका आहे उहा मर्द जे बनिस्बत वधीक जेको आहे हसास आहे, वधीक मज़लूम आहे, वधीक सफ़र करे थी, मुख़्तलिफ़ पीड़ाऊं भोॻे थी। जिथे सिंध जो समाज मर्द खे पंहिंजे मर्ज़ीअ सां आज़ादी नथो ॾिए, उते औरत जी आज़ादी मां सम्झां थो त हिकिड़ी ख़ामख़्याली आहे। हाणे छा आहे त जेके कुझु लिबरल ख़ानदान आहिनि, पढ़िया लिखिया माण्हू आहिनि, जेके सॼी दुनिया सां ॻंढियल आहिनि, उहे सम्झनि था त असीं पंहिंजे नियाणियुनि खे आज़ादी ॾियूं था, त जेको आहे सो मुआशिरे में नियाणी आज़ादु आहे। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ईअं आहे बि, सिंध में अहिड़ा सैकड़नि जे तइदाद में ख़ानदान मौजूदु आहिनि जिन जूं नियाणियूं आज़ादीअ सां ज़िंदगी गुज़ारे रहियूं आहिनि। हाणे उन्हनि जी आज़ादीअ ते धाड़ो कीअं थो लॻे? असीं चाहियूं था त मामलनि जी छंड छाण थियणु खपे। असीं चाहियूं था त हीअ मामला हसास आहिनि, उन्हनि मामलनि में जल्दबाज़ी ऐं फ़तवाबाज़ी खां कमु न वठणु खपे। जेके आज़ादु घराणनि जूं छोकिरियूं आहिनि, नियाणियूं, जेके यूनिवर्सिटियुनि कॉलेजनि में तालीम हासिलु कंदियूं, तालीम हासिलु करणु नियाणियुनि जो भरपूर हक़ु आहे, उन्हनि जी आज़ादी बि उन्हनि जो हक़ु आहे। हाणे जॾहिं उहे आज़ादीअ सां गुज़ारंदियूं त उन मां जेके असांजूं घणियूं अदिड़ियूं आहिनि, उहे पंहिंजे आज़ादीअ जो ग़लति इस्तेमालु कनि थियूं, या त ग़लति ट्रैक ते निकिरी वञनि थियूं, या त उन्हनि जी आज़ादीअ जो फ़ाइदो वठंदे कुझु लोफर माण्हू, कुझु ब्लैकमेलर टाइप माण्हू, कुझु ओबाश क़िस्म जा माण्हू उन्हनि खे कैप्चर करे था। जॾहिं उन्हनि खे उहे कैप्चर कनि था ऐं उन्हनि जी आज़ादियुनि जे नारा भणनि था, उहे लिबरल जा झंडा बि खणंदा, जॾहिं त उन्हनि जूं ख़ुदि नियाणियूं जेके आहिनि उहे अज़ाब में आहिनि, पोइ उहे औरतुनि खे आज़ादीअ जे नाले ते उन्हनि सां तइलुकात क़ाइमु कनि था। ऐं पोइ असांजी जेका औरत आहे उहा ॾाढी हसास आहे, मां जे चई चुको आहियां, उहा जज़्बाती बि आहे। ऐं पोइ कई औरतूं जेके आहिनि उहे आज़ादीअ जे नाले में घणो अॻिते निकिरी थियूं वञनि, उहे गुम थी थियूं वञनि, ऐं उन जा नतीजा ॾाढा भयानक निकिरनि था। ऐं तव्हांखे यादि हूंदो, नबीला रिंद, नबीला शाह, अमरता, माजिदा अब्बासी, मुर्क जान, अहिड़ियूं सिंध में कुरतल लेन, अहिड़ियूं तानिया ख़ासकेली, अहिड़ियूं सिंध में सवे नियाणियूं आहिनि जिन जा क़तल थिया आहिनि। ख़ुदकुशियूं न आहिनि थियूं, ख़ुदकुशी बि त हिकु क़तलु आहे न। असां हलिया वञो थर में, मीरपुर ख़ास में, वरी हलिया वञो तव्हां सॼी सिंध मथां घुमी अचो अपर सिंध ताईं, तव्हांखे औरतुनि जे क़तल ऐं ख़ुदकुशी जा वाक़िया बनिस्बत मर्दनि जे वधीक मिलंदा। हाणे इन जा 2-3 सबब आहिनि, 5-8 सबब आहिनि जेके मूं ॻोल्हिया आहिनि, ऐं तव्हांखे बि दावत ॾियां थो त उन्हनि ते तहक़ीक़ात कयो ऐं पोइ ॿुधायो त औरतुनि जे आज़ादीअ जो छो मुखालिफ़ आहियां या न आहियां। हिकिड़ियूं औरतूं जेके यूनिवर्सिटियुनि में वञनि थियूं, उन्हनि खे आज़ादियुनि जा ख़्वाब, हाणे आज़ादी जो ख़्वाब को न को सिंध जी आज़ादी, उन्हनि खे रोमांस ॾिनो थो वञे, यानी इनफ़रादी आज़ादी जो रोमांस। हालांकि औरत इनफ़रादी तौरु आज़ादु आहे, पंहिंजे बचनि सां गॾु गुज़ारे थी, पंहिंजे घर में गुज़ारे थी, मुड़ुसु हुनजी बहितरीनु ज़िंदगी आहे, जेका हुनजी दुनिया आहे। पर हाणे उहे औरतूं जॾहिं कैप्चर थी वञनि थियूं, जेके जिन जा मां नाला वठी आयो आहियां इन क्लास जूं छोकिरियूं, उहे पोइ घणो अॻिते निकिरी वञनि थियूं। हाणे हिकिड़ी इहा शइ आहे जेका इनफ़रादी आज़ादीअ जे आड़ में, आज़ादीअ जे रोमांस में कैप्चर थी वञे। ॿियो तबिको जेको आहे उहो महरूमिन में वक़्तु गुज़ारे थो।
गुरबत, महरूमी, पोइ व्याज, पोइ कर्ज़, पोइ ज़ुल्म, पोइ उन में उहा ब्लैकमेल थिए थी। जॾहिं ब्लैकमेल थिए थी त पोइ हिन जदीद दौर में उन्हनि जा वीडियोज़ बि भरिजनि था ऐं पोइ उन्हनि जे मदद जे नाले ते उन्हनि खे ब्लैकमेल कंदा रहनि था। जीअं बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड में औरतुनि खे ब्लैकमेल कयो वञे थो ऐं असांजा जेके मर्द आहिनि उहे ख़ुशि आहिनि, उन्हनि खे बेनज़ीर जे कार्ड जा पैसा खपनि था ऐं उन्हनि जूं औरतूं ब्लैकमेल थियनि थियूं। अहिड़ा बि हज़ारे वाक़िया आहिनि जेके तव्हां गैरतमंद माण्हू आहियो न, तव्हांजूं नियाणियूं उन्हनि वाक़ियनि में फाथल आहिनि अक्सरियत। अच्छा, इहो थियो। हाणे उहे जेके महरूमनि में गुम थियल औरतूं आहिनि जिन जे फाहे खाधल, उन्हनि खे बि क़तलु कयो वेंदो आहे। पर छाकाणि त जंहिं ग़ुलाम खिते में रहो था, जिते क़ानून ई कोन्हे, जिते अदालतूं ई करप्ट आहिनि, जिते समाज ई सॼो नाकारा बणियल आहे, उते कहिड़े खून जी कहिड़े क़तल जी तहक़ीक़ात थी आहे मूंखे ॿुधायो? कान थी आहे न। हाणे वरी आज़ादीअ जे नाले में हिकिड़ियूं फ़नकारूं आहिनि। हाणे सोशल नेटवर्क आयो आहे, टिकटॉक हले थो, फेसबुक हले थो, ॿियूं शयूं हलनि थियूं। उन ते छोकिरियूं डांसूं कंदियूं, नचंदियूं, उहो सम्झंदियूं असीं आज़ादु थी वियूं आहियूं। उन आज़ादीअ जो ग़लति इस्तेमालु थिए थो। छोकिरियूं हिर्स पसंदि बि आहिनि, हवस पसंदि बि आहिनि, हसास बि आहिनि। पोइ हिकिड़ा लोफर माण्हू उन्हनि खे चमक ॾेखारनि था पैसे जी, पोइ हू पैसे ते वञी पंहिंजे घर खां निकिरनि थियूं ऐं पोइ इहो टिकटॉक जेको आहे उहो उन्हनि खे वञी थो उन्हनि जे बिस्तर ते पहुचाए। ऐं पोइ इहे छोकिरियूं इस्तेमालु थियनि थियूं धड़ाधड़, पोइ इहे ॿियनि माण्हुनि वटि इस्तेमालु थियनि थियूं। पोइ इहे डांसूं, पोइ दरगाहूं, पोइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी 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 पोइ उन हद ताईं निकिरी वेंदियूं आहिनि जो उन्हनि जे वापसीअ जो रस्तो बंदि थी वेंदो आहे। जॾहिं वापसीअ जो रस्तो बंदि थी वेंदो आहे त या उहे क़तलु कयूं वेंदियूं आहिनि या ख़ुदकुशी कंदियूं आहिनि। ॿिन्ही सूरतुनि में क़तलु आहे। अरमाननि जो क़तलु, एहसासनि जो क़तलु, जज़्बनि जो क़तलु ऐं पर्सनैलिटीअ जो क़तलु, उन जे मुस्तक़बिल जो क़तलु, उन जे सॼे इन्वेस्टमेंट जो क़तलु थी थो वञे। इहा ॻाल्हि केरु सम्झाए छोकिरनि खे? आउं त मुखालिफ़ कोन आहियां न। आउं चवां थो त तव्हां पंहिंजे आज़ादीअ जो जेको इस्तेमालु आहे उहो पॉज़िटिव कयो न। जॾहिं तव्हां पंहिंजे आज़ादीअ जो इस्तेमालु पॉज़िटिव न कंदव, तव्हां पंहिंजे ख़ानदान जी इज़त खे बि तीनवाल कंदव, तव्हां पंहिंजे इज़त नफ़्स खे बि तीनवाल कंदव, तव्हां पंहिंजे एहसासनि खे बि मजरूह कंदव। ऐं जेके जिन्सी बगड़ आहिनि, जिन्सी बगड़ जेके पराए नियाणियुनि खे सॼो ॾींहुं ॻोल्हींदा आहिनि, तकींदा आहिनि, ब्लैकमेल कंदा आहिनि, उन्हनि जा विडिया भरींदा आहिनि, उन्हनि जूं नियाणियूं बि ॿिए हंधि इस्तेमालु थींदियूं आहिनि। ईअं न आहे बकोले क़ुरान त ज़ना वाहिद ओधर आहे जेका ओधर न थींदी आहे। ज़ना वाहिद गुनाह आहे जिन जो बदिलो ज़ना आहे। ठीकु आहे न। उन्हनि जूं नियाणियूं बि महफ़ूज़ न आहिनि। औरत खे खपे त पंहिंजो तहफ़ुज़ पाण करे न, ॿारनि बचनि जी माउ आहे पर पोइ बि इज़तदार ख़ानदान आहे, पर पोइ बि जॾहिं औरत सभु कुझु पंहिंजो पाण खे आज़ादीअ जे नाले में ख़तमु करे थी न, त पोइ औरत जो क़तलु थिए थो। ऐं अॼु ॾींहं ताईं सिंध में कंहिं बि क़तल जी तहक़ीक़ात न थी आहे, न कंहिं क़ातिल खे सज़ा आई आहे। छाकाणि त करप्ट तरीन अदालतूं आहिनि, करप्ट तरीन निज़ाम आहे। उन एॾे वॾे ग़लति निज़ाम में तव्हां औरत आज़ादी कीअं आहे? मां जेका हेॾी वॾी ॻाल्हि करे आयो आहियां, तक़ीर करे आयो आहियां, मूंखे ॿुधायो सिंध में नाम निहाद औरतूं हलनि थियूं पियूं। मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, उहे पहिरें नंबर जूं। छाकाणि त मां उनखे रंडी त कोन थो चवां, पर तवाइफ़ूं चवां थो, जेके हुकुमराननि जा बिस्तर गरम कंदियूं आहिनि, जेके इलीट क्लास खे ख़ुशि करण जे लाइ मासूम औरतुनि जो इस्तेमालु कंदियूं आहिनि, उहे सिंध में मौजूदु आहिनि। मेरा जिस्म मेरी मर्ज़ी जे नाले ते पोइ सभु धंधो हले थो, छाकाणि त उन्हनि खे आज़ादी थी खपे। उहे तवाइफ़ूं आहिनि। उन्हनि खे ॾिसी वरी हाणे असांजूं मासूम औरतूं बि छा कजे? तव्हां ॿुधायो। हाणे ॿुधायो त मां छा औरत जी आज़ादीअ जो मुखालिफ़ आहियां या औरत जे आज़ादीअ खे मोहताद रहण जी ॻाल्हि कयां थो मां? जॾहिं मूं चयो त सिंध में मर्द ई आज़ादु न आहे त औरत कीअं आज़ादु हूंदी?
पाण इन ते वरी ॻाल्हाईंदासीं। नेक्स्ट वीडियो में पाण इन ते वरी कचहरी कंदासीं। मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, ॿुधंदा कयो, जुड़ियल रहियो, हिनखे लाइक कयो, कमेंट्स ॾियो, पंहिंजे इज़हार जो आज़ादीअ जो इज़हार कयो त छा मूं ग़लति कयो आहे, ग़लति लिखियो आहे, ग़लति पढ़ां थो, ग़लति ॿुधायां थो। जे न त औरत खे संभालणु खपे, पंहिंजे पेर संभाले आज़ादीअ। जिते मां चवंदो जॾहिं मां ई आज़ादु न आहियां त मुंहिंजी औरत कीअं आज़ादु आहे? सवाल ई पैदा न आहे। उन करे इहा ख़ाम ख़्याली आहे। तव्हां कोशिशि करे त पंहिंजे मज़हब जे दाइरे में रहो। जॾहिं मज़हब जे दाइरे में रहंदो त पोइ महज़ब रहंदो। ॻाल्हि इहा आहे।